अस्सलाम वालेकुम नाज़रीन। MW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं। सिज लहण खां अॻु में अली पल ऐं असलम लिगारी में इख़्तिलाफ़ ख़त्म। हैदराबाद बार जे सीनियर वकीलनि PTI टंडोलायर जे अॻुवाणनि में इख़्तिलाफ़ ख़त्म कराए छॾिया। PTI टंडोलायर हिक थी वई। एडवोकेट अली पल ऐं एडवोकेट असलम लिगारी भाकुर पाए छॾियो। अली पल पारां एडवोकेट असलम लिगारी खे चांहि जी दावत ऐं असलम लिगारी चांहि जी दावत क़बूल करे वरिती। PTI हिकु घर गॾिजी कमु करणु चाहियूं था। टंडोलायर में अपोज़िशन जी कॉन्फ्रेंस घुराई वेंदी। असलम लिगारी। PTI में समूरा इख़्तिलाफ़ ख़त्म थी विया। टंडोलायर में हाणे आम चूंडनि ऐं बल्दियाती इलेक्शन में मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि जी तॾा वेड़ कंदासीं। अली पल 2018 गुज़री चुको। 2023 ते नज़र आहे। 2023 में बल्दियाती इलेक्शन ऐं आम चूंडनि में PTI खे फतह थींदी। एडवोकेट अली अहमद पल। हिन ब्रेकिंग न्यूज़ खां पोइ ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं असांखे इजाज़त ॾींदा। उन खां अॻु में जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, बेल आइकन खे दॿायो जीअं ईंदड़ वीडियो जल्द खां जल्द ॾिसी सघो। अल्लाह हाफ़िज़।